अला बचायो असल में सीन जाए तो असां वञूं पिया पंहिंजो रस्तो वठी असांजे अॻियां रक्शो पियो हले उन ओचितो हीअं जो कन्ना हूंदो फरान में गाॾी हई सो हे प्लेट मुआरी भॼी पई आहे। हाँ साईं। सुम्हो दादा अखियूं ॿुटिजी थियूं हाँ वञनि साईं, पंहिंजे लेखे माना ॻाल्हायो दादा वात खुलियो पियो आहे। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छाल आखिरा खुशो तबियत सही उम्मीदो कयां सब ठीक हूंदा खिरन रहंदा भाईजान। फर्स्ट ऑफ ऑल तव्हां सभिनी मुस्लमान भाइरनि खे जुमा मुबारक छो जुमे जो भलारो ॾींहुं आहे। तव्हां भाउ बिल्कुलु रेडी तयारु थियो आहे। अॼु सवेल उथियो आहे सुतो न आहे नमाज़ पढ़ी जाॻे थो यको छो जो अॼु कमु आहे असांखे केॾे कैंछा वञिणो आहे। कैंछा दुआ कयो कमु थिए। सो हे मुंहिंजो व्लॉग वेठो पियो हले। हे ॾिसो खमीस लाइ वेठो त मानी खाए वीचारे गर्मी वरी दॿ ॾिनी आहे वॾो परेशान आहे। सो चलो चले रीवो निकाले रीवो में वरी डीज़ल जेको भराइणो थो पए सो डीज़ल वॾो महांगो आहे तव्हांखे न आहे ख़बर। जाई बता क्या बोल रहे हो? बोल रहा है पेट्रोल जाम ही चली जाएगी। सो चलो चले चलो चले। संगत हाणे वञूं था हिकिड़ी शख़्सियत ते कैंछा अचूं था न मिलूं त हाणे ईअं नथो थी सघे। गिटी तव्हां न ई ॾिसंदा हूंदा। कहिड़ा हो गाड़ी उसा सड़ी वेंदी सड़ी वेंदी ना संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 थकी पिया दफ़ा बुसट में कम वेठा था क्यों तो मरा मां बुखा कीअं चवंदा मरा जे मां किताबनि में वरक थींदा कफ़न मुंहिंजो। वाह 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 वाह। ये किताब ये वर्क ये कम के असां चङो वण ॾेवाल जेके पोखियासीं कुझु थिया आहिनि न वण कोन ध्यान वाह जाई ॿुधा सड़ गए न खत्म न न पाणी सही पियो हाँ लीमू धीमू सभु सड़ी वियो। सब लीमू पटियां हिकिड़ो त खाऊं भला हिकिड़ो त फल खाऊं हिते ई पढ़जी पिया हिते प्याज जाई संगत बुसट ॾेई छॾी वॾो बुसट छा कहिड़ा सो असां खातो चेक कयूं। आई थिंक जेको हिन खां बाद वारो व्लॉग आहे उहो स्पेशल थियण वारो आहे छो जो अॼु आहे 10 अगस्त जेके असांजा पोखरस ॿाहिरि हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी शहीद बशीर खान कुरैशी जी आहे सालगिरह। सो संगत थोरो प्रोग्राम रखियो आहे राति असांखे इनवाइट आयो आहे सो इनशाला वेंदासीं तव्हांखे ॾेखारींदासीं उतां जो जशन सिस्टम जेको कुझु थींदो कैंछा पर हिन व्लॉग में न नेक्स्ट व्लॉग में। तो हाणे तव्हांखे असां उहो शॉट ॾेखारींदासीं जेको 2-3 ॾींहं व्लॉग मुंहिंजो न आयो दूसरे करे कंहिं मसलो थोरो हुनजे करे उन खां अॻु में जेको आख़िरी व्लॉग मुंहिंजो आयो हुन में असांजो एक्सीडेंट थी पियो तव्हांखे उहे शॉट ॾेखारींदासीं। जेसिताईं उहे तव्हां ॾिसो तेसिताईं असां कमिरो कयूं अॼु बाद में तव्हां सां मिलूं था स्टार्ट। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छा हाल आखिरा खुशो तबियत सही उम्मीदो कयां सभु ठीकु हूंदा खैरन रहंदा भाईजान। फर्स्ट ऑफ ऑल माज़रत राति मां तव्हांखे जो सुबुह जो पहिरीं फुर्सत में वार ठाराईंदासीं तो असांखे उथंदे ई थी वई लेट। ये एक्सीडेंट वारो सीन तव्हांखे मां ॾेखारियां थो हलो। तो बाइक ॾेखारियां तव्हांखे एक्सीडेंट वारो सीन तव्हां बता सघो त कूड़ो थी लॻाए या कूड़ी ॻाल्हि कई अथई। अला बचायो असल में सीन छा थियो असां वञूं पिया पंहिंजो रस्तो वठी असांजे अॻियां रक्शो पियो हले उन ओचितो हीअं जो कन्ना हूंदो फरान में गाॾी हई सो हे प्लेट मुआरी भॼी पई आहे ॾिसो इहा भॼी पई ऐं पंहिंजो हे इंडिकेटर वग़ैरह निकिरी वियो सिस्टम थी वियो। वाह वाह हाणे पाण वञूं था गाॾी कढूं वरी पाण मिलूं था अॻियां।
भाई तो गर्मी है बाबरे माने गर्मी आहे ना है छा साईं गर्मी जी ॻाल्हि न कयो गर्मी असांखे सफ़ा साड़े विधो आहे हली कोन था सघूं रोज़गार करे कोन था सघूं सफ़ा बेरोज़गार लॻा पिया आहियूं घुमूं था त ॼमूं सड़कनि जूं साईं छा माना घुमो त हालात त थी वञो न ॾाढियूं गर्मियूं थी वञनि बसि आराम सुम्हो था त अखियूं ॿूटिजी थी वञनि तव्हांजूं हा साईं सुम्हो था त अखियूं ॿूटिजी थी वञनि साईं पंहिंजे लेखे माना ॻाल्हायो था त वात खुलियो पियो आहे इन करे साईं तव्हांखे ऐलान आहे मालिक जे तरफ़ां खां रहम थिए को असां भलायूं कयूं त को रहम थियनि गर्मी वॾी आहे खानपुर में हा गर्मी बहुत गर्मी बहुत गर्मी 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 आहे गर्मी मुश्किल आहे गर्मी हा हा इहे ई गुंजाइश आहे असांजी असां सिगरेट कढिया न माना तोसां वॾो मसइलो आहे जेको जो सुम्ही थो अखियूं ॿूटिजी थियूं वञे सुम्हण सां अखियूं ॿूटे उथण सां अखियूं खुली थी पए पाणी ठंडो चलो चलें लोटा फर अस्सलाम वालेकुम या शेख तव्हां जला ॾाढा सलाम था अचनि ॾाढा तव्हां जला दानिश भाई वॾो तव्हांखे यादि थो करे ख़ुशि रखंदो दानिश भाई ख़ुशि आहियो तबियत सही आहे ॾिसंदड़ भाइर ऐं भेणूं ख़ुशि आहियो उमेद त सभु ख़ुशि हूंदा कहिड़नि सां हूंदा असां पंहिंजी मसरूफ़ियत में आहियूं तव्हांखे टाइम नथा ॾेई सघूं दुआ आ रहा है वजह नहीं क्या है आपके हाथ में दुआ निकल रहा है असां तव्हां सां मुलाक़ात नथा करे सघूं सही पकड़े रोज़ी में लॻा पिया आहियूं मजबूरी आहे असांजी रोज़ी रोटी आन रोज़ी बचड़नि जी रोज़ी आन बचड़नि जी रोज़ी आहे तो सर ब्राइट हाणे तव्हांखे असां ॾेखारियूं आहे सरफ ब्राइड सरफ ब्राइड असांजो पियो छा थो करी विज़िट करा माशाल्लाह करे विज़िट करा माशाल्लाह विज़िट द माज जो दुकान विज़िट कयो ऐं एड्रेस ॾियो भाउ वारनि खे असांजी ईमेल ॾियो फ्री में ॾीं त पोइ एड्रेस ॼाण एॾा सरफ ब्राइड भरजा भैया हाणे पाण सां वेंदासीं रोज़ी हलो मासत चालू बोड़ो आहे ॿुधंदो ई कोन बोड़ो आहे सफ़ा हेॾे ॾेखारियो बाय बाय गुड बाय चारों लख दफ़ा भलो उन्हारे में ज़लील थी रहो गर्मी आहे एॾी संगत ॾिसो सेलर सारियुनि जी सीज़न अचण वारी आहे उनजे करे रिपेयर हो रहा है रिपेयर मशीनरी रिपेयर थी थिए हलूं था तो बरसात जो सीन तव्हांखे ॾेखारियां ॿोॾि करे छॾी अथई ॾिसो मुल्क पाणी मुल्क चलो चलें सावकड़ी ॾिसो सारियुनि जो रोंबो थी वियो हाणे तव्हांखे आहिस्ते आहिस्ते मुल्क सॼो साओ ॾिसण रान अरे बारिश वसी आहे वरी वण बि साफ़ थिया आहिनि मतिलबु ॼारो वारो मिटी विटी लही वई अथनि की माशाल्लाह अहिड़ा व्यू था ॼण रस्ते ते जन्नत जो नज़ारो थो लॻे जन्नत जो बसि थोरो ॾींहुं रुगो थिए त उहो थोरो सही वञे मम्मी चलो चलें घर हेलो अस्सलाम वालेकुम हाँ भाईजान बच्चे पार्टी करिए मदनी हिकिड़ी शायरी ॿुधाईंदो हा मदनी वाह जवान वाह पुछा बाबा तुंहिंजा किथे पहुता सही सही दाणे किथे पहुतई पोइ चुप ते कर पंजा अञा महिनत कंदो आवा महिनत कंदे न अञा हाँ बस हल सही है मेहनत कयो हे प्लेन नंबर चेक कयो खंबराणी वड़ियो अल्टर करिए थी वड़ियो जान वड़ियो भाई जान असां इहो था तव्हांखे चवणु चाहियूं यार अॻे बि असां ॻाल्हायोसीं हिन मौज़ूअ ते सपोर्ट न आहे इहो ॿार तव्हांखे नज़ारो ॾेखारियो चलो चलते हैं यार सपोर्ट क्यों ये ना क्यों फेमस करायो असांखे ईअं न कयो सफ़ा ईअं ॾींहुं अॼु मां त चवां 100 सेंटीग्रेड आहे वॾो कमु थी वियो आहे वॾो कमु थी वियो आहे लठ बनी थी न बनी दे भैया पाउडर खाई हणदा भाई जान सानो न ब्लॉक कर ले सो थोड़ा
सेठ फरहान सुतो पियो हाँ भैया क्या कारो थी हुई लांती भाई हम रो रहे हैं, क्या करें, हम बहुत रो रहे हैं, बहुत। ॿियो भाऊ तव्हां छा था चवणु चाहियो ॿियो चैनल जे नाले तव्हां छा था चवणु चाहियो असां जो भाग सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, वध में वध सब्सक्राइब घणो कयो, आहा लाइक कयो। वाह वाह यार सपोर्ट नथा करनि छो हा तव्हां जेको कल सपोर्ट त हाणे नहीं महिनत करे थो पियो ॾाढी, पर अलाह करे मथां चढ़ी वञे असांखे कान्हे ख़बर। रब भलाई कंदो महिनत वारे जो अलाह हूंदो आहे बाक़ी हाणे जेको फरहान ॿुधायो आहे तव्हां उन ॻाल्हि ते अमल कयो सपोर्ट कयो चरिया असां 2 मिंट हथ में मोबाइल कयूं हथ में सूर पइजी वियो हा भाईजान तव्हां व्लॉग भरे था वञो भाईजान कीअं हथ में मोबाइल खणी था वञो हा सूर दूर पए थो वाह जवान वाह हे कहिड़ो सेट आहे हे तव्हां 13 प्रो मैक्स आहे 39 फिनिक्स आहे। ॿियो ॿुधायो तव्हां भाऊ ॿियो छा था चवणु चाहियो तव्हां ॿियो बसि असांखे चैनल जे अबाउट तव्हां चयो असांखे त सफ़ा नथा करनि लाइक न शेयर आहे न शेयर बि कोन था करनि न कमेंट्स हूंदा ॼण अलाए छो चैलेंज अञा अॻे ॾींदा चैलेंज बि कोन था ॾियनि मेरे को सोट असां राति जो 3 जाॻियल आहे 3 ताईं थो जाॻे व्लॉग केॾे ताईं थो करे हाणे हालत ॾिसो अञा ताईं सुतो पियो आहे हा भैया इहो छा आहे माना अञा ताईं सुम्हणु तव्हां 10 बजे सुबुह जो काएं बजे उथंदा आहियूं तूं सुबुह ताईं असांजो टाइम आहे पूरा 5:20 वाह वाह नमाज़ पढ़ंदा आहियूं सुम्हंदो केॾी महिल ईंदो सुम्हंदा राति जा ऐं ॾींहं जा राति जा राति 9 बजे सवेल अॻे असां खे फॉलो कयो हसनैन भला एतिरो छो सुतो पियो आहे महिल ताणी उनजी छा रूटीन आहे राति जो हसनैन राति जो 3 बजे सुम्हंदो आहे हा भाऊ लोग ये मेहनत कंदो आहे राति जो 3 बजे थो सुम्हे डेली अबू ॻाल्हाए थोसि ॾाढी ॻाल्हाए थोसि हिकु नंबर थो ॻाल्हाए पर हाणे नथो मुड़े छा करे व्लॉग थो छॾे सॼो ॾींहुं ठाहे थो पहिरियां त 8+ राति जा 5 बि थी वेंदा पर हाणे अलाह ॾिनो अथव तरी वती अलाए कहिड़ो अथसि मूंखे न आहे ख़बर सेट तो भाईजान जीअं त पाण मोटी आयासीं सेलर तां वरी तव्हां सां डायरेक्ट मिलूं था काएं बजे 8 लॻी 7 मिंट ते छो जो आयासीं लेटी पियासीं वरी मोबाइल खे थोरो यूज़ कयोसीं वरी मुंहिंजा साईं पंहिंजो लो थियो चार्ज कयो मां हाणे अलाह पाक जो फर्ज़ अदा करे मोबाइल खे कढी हुयमि सो हाणे मां चयो हिन व्लॉग खे एंड कयां त ॿियो व्लॉग स्टार्ट कयां छो जो हीउ व्लॉग मां एंड करे वरी पोइ थींदुमि फ्रेश थी रेडी थींदुमि और संगत इंतज़ार में वेठी आहे हुननि खे असां कलाक पूरो लेट करायो आहे हुननि जो 8 में प्रोग्राम मां चयो न 9 बजे उनजो रीज़न इहो आहे जो माजिद जो दुकानु आहे न रोज़ ई पंहिंजो बचड़नि जो करे वठे 9 बजे दुकानु बंदि कंदो पोइ इनशाला फ्रेश थी वेंदासीं कंहिं जी तरफ़ पार्टी ते सो तव्हांखे ॾेखारींदासीं लाज़मी सो उमेदु कयां असांजो व्लॉग अॼोको तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो ॿी ॻाल्हि मूंखे वॾी दोस्त आहे मां सफ़ा कारो थी वियो क़ुरान ॼाणे सफ़ा कारो ईअं तलीर पाण खे ॾिसां थो दुख होता है भैया वॾो दुख थो थिए छा कयां सारो मथां आहे सारे में तव्हांजो भाउ मतिलबु पप्पू सम्झो था न सो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम।